मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा। मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा। मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा। मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा। जपे नित नाम प्रभु का तरो भव सिंधु से पारा। जपे नित नाम प्रभु का तरो भव सिंधु से पारा। नित नाम प्रभु का तरो भव सिंधु से पारा। जपे नित नाम प्रभु का तरो भव सिंधु से पारा। मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा। मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा। कुटुंब के मोह को त्यागे करो नित संग संतों का। कुटुंब के मोह को त्यागे करो नित संग संतों का। कुटुंब के मोह को त्यागे करो नित संग संतों का। कुटुंब के मोह को त्यागे करो नित संग संतों का। करो नित संग संतों का। करो नित संग संतों का। वचन गुरुदेव का धारे चलो निज धर्म का चारा। वचन गुरुदेव का धारे चलो निज धर्म का चारा। वचन गुरुदेव का धारे चलो निज धर्म का चारा। वचन गुरुदेव का धारे चलो निज धर्म का चारा। मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा। मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा। जपे नित नाम प्रभु का तरो भव सिंधु से पारा। जपे नित नाम प्रभु का तरो भव सिंधु से पारा। मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा। मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा। इंद्रिय मन को सदा रोको विषय रस भोग आशा से। इंद्रिय मन को सदा रोको विषय रस भोग आशा से। इंद्रिय मन को सदा रोको विषय रस भोग आशा से। इंद्रिय मन को सदा रोको विषय रस भोग आशा से। विषय रस भोग आशा से। विषय रस भोग आशा से। करे वश पांच दुश्मन को रहो नित शोकते न्यारा। करे वश पांच दुश्मन को रहो नित शोक
वश पांच दुश्मन को रहो नित शौकते न्यारा करी वश पांच दुश्मन को रहो नित शोक से न्यारा मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा गुरु की शरण में जाकर धरो तुम शीस की दक्षिणा गुरु की शरण में जाकर धरो धन शीस की दक्षिणा धरो धन शीस की दक्षिणा धरो धन शीस की दक्षिणा ब्रह्म के ज्ञान को लेकर हरो अज्ञान दुख भारा ब्रह्म के ज्ञान को लेकर हरो अज्ञान दुख भारा ब्रह्म के ज्ञान को लेकर हरो अज्ञान दुख भारा ब्रह्म के ज्ञान को लेकर हरो अज्ञान दुख भारा मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा मिला मानुष जन्म तुझको हरि के भजन हित प्यारा कहते हूँ सुनो साजन करो कल्याण अब अपना 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 करो कल्याण अब अपना करो कल्याण अब अपना मिले ना फेर तन मानुष इसी में पामुकित द्वारा मिले ना फिर तन मानुष इसी में पामुक्त द्वारा मिले ना फेर तन मानुष इसी में पामुकित द्वारा मिले ना फिर तन मानुष इसी में पामुक्त द्वारा मिला हरि के भजन बिन मानुष जन्म पाया तो क्या होया हरि के भजन बिन मानुष जन्म पाया तो क्या होया प्रभु के प्रीत बिन तुझको प्रभु के प्रीत बिन तुझको कुटुंब भाया तो क्या होया प्रभु के प्रीत बिन तुझको कुटुंब माया तो क्या होया हरि के भजन बिन मानुष जन्म पाया तो क्या होया हरि के भजन बिन मानुष जन्म पाया तो क्या होया प्रेम साचो श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सदगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग गुरुअ जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चओ श्री राम सीअ ॿिन्हिनि खां वधी आहे त सभिनी खे थोरो फ़र्क़ु पियो आहे प्रेम सां चओ श्री राम श्री राम भगवान जो भजन जंहिं लाइ मनुष्य जन्म मिलियो आहे भगवान जी अहिड़ी कृपा आहे
इंसान खे मिड़ई कुझु हूंदो आहे, ज़बान भॻवानु ॾिनी आहे त सीउ जे बारे में चई न सघूं था। गांइ में ॾकंदी चवंदी कुझु न, पशु पखी जीव जंत। असांखे त अरमान थींदो आहे भई यूरोप में हेॾा माण्हू मरी विया न, -20 डिग्री खां बर्फ़ मथां माण्हू जे ॼमी हुई। केतिरा माण्हू विलायतुनि में मरी आहिनि, हिंदुस्तान में कोन्हे। तव्हां वरी बि सुखिया वेठा आहियो, बड़ौदे में घटि आहे, माण्हू मोह कोई कोन्हे, सर्दी आहे। पर किन शइ जी थी ॻाल्हि, जीव जंत चई न सघंदा आहिनि। जिन सर्दीअ जी ॻाल्हि चऊं था, तीअं भॻवान जी ॻाल्हि बि चई सघूं था, भॻवान जे नाम बि चई सघूं था, उहे वीचारा चई न सघंदा आहिनि। सम्झी सभु वेंदा आहिनि, छाकाणि इशारनि सां त ॻाल्हि साॻी आहे न। गांइ खे बि चइबो हीअं हे नच त हो हली वेंदी, माण्हूअ जो इशारो बि सम्झी वेंदी जेॾी महिल सम्झणो हुजे, पर ॻाल्हाए न सघंदी, चई न सघंदी। ऐं ॿियो वरी असां जेके ॻाल्हायूं सो सम्झे, ॿोली पंहिंजी आहे हर कंहिंजी। सम्झो असांजी ॿोली सिंधीअ में ॻाल्हायूं त गुजराती न सम्झंदो, हिंदुस्तानी हुजे हिंदी सम्झे उहो बि न सम्झंदो, मराठो हुजे ॿी काई जंहिंखे सिंधी न ईंदी आहे उहो माना लॻभॻि न सम्झंदो। प्रेम सां चओ श्री राम। मनुष्य जनम जे लाइ भॻवानु हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि कई आहे त भॻवान जे भॼन जे लाइ उनखे ज़बान ॾिनी अथई। उन ज़बान सां जेको बि कमु करे, गारियूं बि ॾेई सघे थो, ॻाल्हाए बि सघे थो, घटि वधि ॿाली सघे थो, कुझु बि कई चई सघे थो, इन ज़बान सां खटपट ते वेही बि सघे थो, पर सभिनी खे छॾे भॻवान जो भॼन करे त उहा हिकिड़ी ॻाल्हि अजीब आहे। प्रेम सां चओ श्री राम। इन भॻवान भॼन करण जे लाइ असांखे मनुष्य शरीर ॾिनो आहे, भॼन करण जे लाइ ज़बान ॾिनी आहे, भॼन करण जे लाइ मन ॾिनो आहे, भॼन करण जे लाइ असांखे हीअ वक़्तु ॾिनो आहे, अवसर ॾिनो आहे, समो ॾिनो आहे, टाइम ॾिनो आहे। भई हिन मनुष्य जनम में तूं कुझु बि कर, पर कर या न कर, तुंहिंजो जनम सफल हिकु ॻाल्हि खां सवाइ ॿी कंहिं बि ॻाल्हि सां न थींदो, उहा परमात्मा जो भॼन। प्रेम सां चओ श्री राम। जीवन में कंहिंखे सुख खपे त उहो सुख बि माण्हू हिन मनुष्य जनम में वठी सघंदो आहे। गांइ खे सुख जेतिरो वणे वॼो, डनलप जी वादिरे ते माण्हू पंहिंजे घर में कुतनि खे बि वेही खाईंदा आहिनि, सोफ़नि ते वेहंदा आहिनि, कारुनि में घुमंदा आहिनि, पर उनखे कार जी या उनजे सुख जी ख़बर कान्हे। सुख जी ख़बर इंसान खे ई पवंदी आहे, ऐं ख़बर पवंदी आहे त उहो हासिलु करे सघे थो या विञाए सघे थो, ॿई कम करे सघिबा आहिनि। तव्हांखे 5 रुपया आहिनि, फिटी कयो, संभालियो न संभालियो, विञायो, अजाया कयो, सजाया कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। जेको जीअं करे फल त उनखे उन हिसाब सां पोइ मिलंदो, उहा ॻाल्हि न आहे, पर इंसानु करे सघे थो, ॿिया करे न सघंदा आहिनि। भॻवानु असांखे मनुष्य जनम न, भई तूं जेकर हिन शरीर में मनुष्य जनम पाई त सुठो आहे, पातो अथई, इन में भॻवान जी प्रीत कर त सुठो आहे। बाक़ी हाणे भॻवान सां न कर, तोखे खपे त तूं घर में प्रीत कर, परिवार में प्रीत कर। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, वीचार करण जी ॻाल्हि आहे। तव्हां घर सां प्रीत जंहिं बि कई आहे, जेतिरी बि कई आहे, परिवार सां धन सां प्रीत जंहिं बि कई आहे, पाप सां प्रीत जंहिं बि कई आहे, उनखे छा मिलियो आहे? उनखे उन मां दुख मिलियो आहे। भॻवानु तोखे रस्तो ॿुधायईं त भई मां तोखे कुझु बि कर, उनजो फल मिलंदई दुख या सुख। व्यास भॻवान खां चवनि तो हेॾा ई पुराण लिखिया आहिनि, हिन में छा ॻाल्हि लिखी अथई, असां त एॾो न पढ़ी सघूं। चई ॻाल्हि मूं हिकिड़ी आहे, सुख दीने सुख होत है, दुख दीने दुख होत। ॿी का ॻाल्हि मां लिखी कान्हे। इंसान खे रस्तो आहे, दुख बि हासिलु करे सघे थो, सुख बि हासिलु करे थो। सुख जे हासिलु करण जो रस्तो हिकिड़ो, ऐं दुख जे दुख खे हासिलु करण जा रस्ता 1000। जीअं भई मिसाल मां तव्हांखे ॾियां, भई मां हिकिड़ो सुवाल थो पुछां, उनजो जवाबु मूंखे खपे सही। पोइ तव्हां जेतिरा ॼणा भले केर बि ॾिए, अलॻि अलॻि ॾेई सघो था जवाबु, ऐं सही जवाबु ॾियो त ओतिरो, ऐं ग़लति जवाबु त वरी 1000 थी वेंदा। हले जीअं भई मां चवां 2 ऐं 2 जोड़ियो त घणा थींदा? 4 थींदा। हाणे इहो 4 कोई जवाबु न ॾिए, बाक़ी केतिरा बि जवाबु ॾिए, हिकु ॾिए, 2 ॾिए, 3 ॾिए, वरी 4 त न चयो न, 5 ॾिए, 6 ॾिए, 7 ॾिए, तव्हांजो करोड़नि अरबनि ताईं हली वञे। दुनिया में 6 अरब माण्हू आहिनि, 6 अरब जवाबु ॾेई छॾियो,
70 रुपए जवाबु ॾेई हिकिड़ो माण्हू ई ओतिरा जवाब लिखे पर सभई ग़लति थींदा। छा चइमि? हिकिड़ो बि सही कान थींदो। सही जवाबु हिकिड़ो या कहिड़ो? 4। इहो जेको चवंदो उहो सही आहे, चाहे मन सम्झी चाहे की बिना सम्झ में बि चई सघंदो आहे 4, पर न पोइ उन में वरी सम्झ जी ॻाल्हि आहे। जे सम्झी करे चए थो जवाबु ॾींदो सही त हिकिड़ो ई जवाबु ईंदो। ते सुख जा रस्ता जेके आहिनि उहे घणा कान आहिनि, हिकिड़ो ई आहे। ऐं दुख जा रस्ता जेतिरा बि आहिनि सभई आहिनि। जेतिरा बि साधन आहिनि, जेतिरा बि रस्ता आहिनि, जेतिरा बि कम आहिनि, इन्हनि सभिनी मां दुख मिलंदो। कहिड़ो बि तव्हां चओ मां चवंदुसि हा भई दुख मिलंदो, सुख न मिलंदो, सबूत मिली वेंदो। दुख ई मिलंदो। सुख जो रस्तो हिकिड़ो आहे भॻवान जी भक्ति। बेनो हारी भजन न भवतरीअ, राम भजन बिना सुख नाही। संतन महात्मनि हिकु न गुरु नानक चयो आहे, कबीर चयो आहे, साईं टेऊंराम चयो आहे, तुलसीदास चयो, सुख जेको मिलणो आहे उहो हिकिड़ी तरीक़े सां मिलंदो आहे भॻवान जी भक्तीअ सां। हाणे भॻवान जी भक्ति केरु न करे, छा बि वञी करे मां ईअं न चवंदव हीअ करे हीअ न करे, तव्हां चवंदा साईं पोइ भॻवान जी भक्ति न कयूं, सेवा कयूं, परोपकार कयूं, दान कयूं, तप कयूं, तीर्थ कयूं, जप कयूं, सभु साधन आहिनि। गुरु नानक चई यार तूं जेतिरा बि खपई वञी कर, यतन बहुत सुख के किए, दुख को कियो न कयो। दुख जो मुख ई कोन, सुख जा ई कया अथमि, पर दुख ई मिलियो, सुख न मिलियो। ऐं जे भॻवान जी भक्ति करे पोइ ॿियो कुझु करे या न करे, इन सां असांजो वास्तो आहे कान। जीअं ॿार आहे स्कूल में, उन ते कमु रखियलु आहे, तोखे पढ़ाई करणी आहे, रांदि कर न कर, टीवी ॾिस न ॾिस, ॿियो कोई कमु कर न कर, घर जो बि कमु कर न कर, ख़र्च बि जेतिरो खपई कर, जेतिरो खपई न कर, ख़ाली पढ़ी करे पहिरियों नंबर पास अचे, सम्झो भले सुठे स्कूल में पढ़ियो फी हुजे, उनखे इनाम घणो मिली वेंदो आहे। सॼे गुजरात में पहिरियों नंबर अचे त घणो इनाम मिली वेंदो आहे। ग़रीब हुजे या शाहूकार हुजे, गांव जो हुजे या शहर जो हुजे, रांदि ॼाणंदो हुजे या न ॼाणंदो हुजे, ॿिया दुनिया जा कमु कंदो हुजे या न कंदो हुजे, ग़रीब हुजे या शाहूकार हुजे, कंहिं बि ॻाल्हि सां मतिलबु कोन्हे। हुनखे कमु रखियलु कहिड़ो? पढ़ाईअ जो। ऐं पढ़ाई करे हू पहिरियों नंबर आयो त मुख्यमंत्री पाणे सॾु करे पैसा ॾींदुसि, पैसा बि ॾींदुसि, इनाम बि ॾींदुसि, फोटू वोटू सभु ॻाल्हि थी वेंदसि। हली मां त ॾिसी आयुमि न छोकिरी घर में, कुझु बि न हुजे, छोकिरी भले सभु घर जूं सभु ॻाल्हियूं भले माइनस जूं हुजनि, पर हिकिड़ी ॻाल्हि ख़ाली आहे, पढ़ाई कई आहे त मुख्यमंत्री खे घुराए करे इनाम ॾियणो पए। वरी हिंदुस्तान जी काई डिबेट न आहे, काई बि हिंदुस्तान जी डिबेट हुजे त प्रधानमंत्री घुराए बि हुनखे हथ जोड़े इनाम ॾींदुसि, अचणु वञण भाड़ा बि मिलंदसि, किथां खां बि अचे। पहिरियों नंबर आहे त जहाज़ जो भाड़ो बि मिलंदुसि, न त तव्हां करे ॾिसो, जंहिंखे ईअं आया हुजनि मिलंदी आहे टिकेट, पूरी मिलंदी आहे, इनाम बि मिलंदो आहे, शाल बि पाईंदुसि, हथ बि जोड़ींदुसि, फोटू बि कढाईंदुसि, सन्मान बि हेतिरनि माण्हुनि जे विच में वॾे हाल में कंदुसि, वॾो फंक्शन बि रखंदा उनजे करे। उन त सॼे जीवन में भई राष्ट्रपति घुराए कंहिंखे इनाम ॾिए, जेको हिंदुस्तान में पहिरीं काई ॻाल्हि हुजे, जंहिं ते बि मिलियो हुजे, त उहो एतिरो फंक्शन करे बि न सघंदो, एॾा पैसा ख़र्चु कंदा, हुनजे पुठियां ई कंदा। हाणे पहिरियों नंबर अची वियो न उन ॻाल्हि में, तीअं बाबा जेको भॻवान जो भॼन करे पहिरियों नंबर अची वञे, माना भॻवान जो भॼन कई, हाणे उनजो पहिरियों नंबर पको आहे, सुख हुनखे पको आहे, दुख हुनखे न मिलंदो। कंहिंखे दुनिया में ताक़त न आहे दुख ॾेई सघे, एतिरी वॾी ॻाल्हि आहे। पर साईं उहा ॻाल्हि थींदी तव्हां खां बि ॾुखी आहे, मूंखां बि ॾुखी आहे। प्रेम सां चओ श्री राम। माण्हू प्रेम त करिणो ई आहे न, त कहिड़े पासे बि कर, परिवार में कर, धन में कर, पुत्रनि में कर, मित्रनि में कर, माइटनि में कर, देश में कर, हिन में कर, हुन में कर, जंहिं में खपई तंहिं में कर, पर अंत उनो दुख दात ॾई, अंत में सभिनी छा ॾिनो? दुख ॾिनो। पर भॻवान जो भॼन करण वारो उनखे वरी सदाईं सुख मिलंदो आहे। केसि ताईं दुख माण्हू खे मिलंदो आहे, ऐं भई कहिड़े बि कमु करण खां पोइ मूंखे बि हद ख़बर कान्हे, पर थोरो मैदान में डुक पायूं था, किथे रहद ईंदी न ईंदी। हिकिड़े चयईं साईं ग़रीबीअ में ॾाढो सुख आहे, माण्हू निमिरता भाव रखे थो, हीअं थो करे, पैसो कोन अथसि त ॿी कंहिं ॻाल्हि जी चिंता कान अथसि, ग़रीब आहे, सुखी आहे। पुछऊंसि कुझु ईअं चई न, केरु सुखी आहे? धनवान सुखी आहे, राजा सुखी आहे,
राजा जे मथां राजा सुखी आहे, चक्रवर्ती राजा सुखी आहे, इंद्र सुखी आहे। इंद्र न आहे त ब्रह्मा सुखी आहे, न विष्णु सुखी आहे, शंकर भॻवानु सुखी आहे। शंकर भॻवान जो नालो न आयो, विष्णु भॻवान ताईं आयो। शंकर भॻवान जो नालो छो न आयो, उन में उहो हिसाबु हुनजो ॿियो आहे। उनखे भॻवान जे भॼन ॿियो कुझु हथ थी कान, उहो त सुखी रहंदो। दुनिया में हिकिड़ो शंकर भॻवानु सुखी आहे, छो त भॼन करे थो, ऐं ॿिया हड़ई दुखियनि छा कनि, नथा कनि। दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारो, राजा कहे सुख चक्रवर्ती को, चक्रवर्ती कहे सुख इंद्र को सारो, इंद्र कहे सुख ब्रह्मा को, विष्णु कहे ब्रह्मा कहे सुख विष्णु को भारो। पर दासन दास कहे तुलसी हरि भजन बिना सब जगत दुखारो। भगवान जे भजन खां सवाइ विष्णु भगवान ताईं हड़ई दुखी आहिनि। उन्हनि खे बि मथे में सूर आहे, पेर में चकर आहे, जेकी सम्झो। मां नथो चवां केतिरो आहे, ऐं जेतिरा तव्हां वरी पढ़िया बि हुजनि न शास्त्र, जेतिरी जंहिंखे ॼाण बि हुजे। शंकर भॻवान जो नालो ॾेखारियो, चई 24 कलाक भॼन कंदा, हुनखे कहिड़ी तकलीफ़ पई आहे। उहो त जिते किथे हे हीउ जेतिरो सीउ पियो आहे, एॾे खां भले घणो चवां गुणा सीउ पए, पाणी चाढ़े अचो तॾहिं बि कोई चिंता जी ॻाल्हि कोन्हे। बर्फ़ ते ई रहंदो आहे, हिमालय पहाड़ जे चोटीअ ते ई रहंदो आहे। बर्फ़ ॼमी वञेसि त ॼमी वञेसि, हुनखे परवाह न हूंदी आहे। भॻवान जो भॼन करे थो, हेॾे सीअ में बि हुनखे दुख आहे, ओ सुख आहे। ऐं असां भॼन नथा कयूं त बाबा, हुन नालो ई शंकर, शंकर भॻवानु शंकर पइजी वियुसि। शंकर नालो उनजी माना छा आहे? शम माना थींदो आहे कल्याण, उहो कंदो आहे, सभिनी जो कल्याण कंदो आहे। चई वेठो आहे पहाड़ जी चोटीअ ते, चयो न तव्हां भॻवानु शंकर किथे वेठो आहे? पोइ तव्हांजो भलो हिते मथां लही ईंदो आहे छा करण जे वास्ते? पर उहो भॻवानु भॼन कंदे इतां ई भलो करे छॾींदो आहे सभिनी जो। भॻवान जो भॼन मां हिते कयां, ऐं कंहिंखे भलो खपे किथे दुनिया में कहिड़ी कुंड में बि खपेसि, भई मूंखे त पासपोर्ट वीज़ा भाड़ा भुता हा आहे त सही, पर वेंदो कोन आहे, सभु कुझु भॻवान जी दया आहे। पर मिसाल आउं वञा न वञा, उन जो उते कमु थी वेंदो, उन जो दुख लही वेंदो। छो? उहो भॻवान जो भॼन करे थो न, त भॻवान जे भॼन करण सां दुख लही वेंदो। ऐं भॻवान जो भॼन कयां थो न, दुख लही वेंदो। तार कॾहिं मिलंदी? भई सम्झो फोटू वारो फ़ोन हूंदो न, उन में तव्हांखे हू जो 3D प्रोग्राम आहे, ऐं मूंखे बि आहे, तव्हांखे बि आहे, त पोइ तव्हांजो फोटू मां ॾिसंदुमि, मुंहिंजो फोटू तव्हां ॾिसंदा। ऐं जो 3D प्रोग्राम तव्हां विझायो ई कोन्हे, हा उहो रखियो ई कोन अथव 3D प्रोग्राम, माना हरीअ जो भॼन उहो तव्हां रखियो ई कोन्हे, त फोटू तव्हांजे फोटू के मुंहिंजे में ईंदो या तव्हांजे में ईंदो? न ईंदो। मुंहिंजे में बि न ईंदो, तव्हांजे में बि न ईंदो। तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां वटि बि 3D आहे, मूं वटि बि 3D आहे, मां बि भॼन कयां ऐं तव्हां बि भॼन कयो, पोइ तव्हांजो बि कल्याण आहे, मुंहिंजो बि कल्याण आहे। पर सम्झो केरु हिकिड़ो न करे, मां न कयां, त पोइ पाण खे ख़बर न आहे, मां थोरी कल्याण खणा, जेको कंदो हूंदो सो ई करे। जेके 3D हूंदो उनजो फोटो ईंदो न, असांजो थोरी न ईंदो। या तव्हां न कंदा आहियो त तव्हां वटि बि 3D प्रोग्राम कान्हे, त फोटो मुंहिंजो न ईंदो, कंहिं हालत में न ईंदो। हिन में मूंखे ॾिठो अथमि तॾहिं ख़बर आहे। हा मूर्ति विया ठारायूं साईं जी, त मूंखे चई ॾिसो शिकिल ठीकु आहे, ऐं रायपुर में वेठो आहियां, शिकिल ठीकु आहे, असांखे कहिड़ी ख़बर। उहो फोटो ते कढी ॾेखार, ॾिसो भाई आहे बराबरि, हीअ ॾाढ़ी आहे, चई हिते ई ठाहे थो, वरी हीअं ठाहे पियो त उहो ॾिसण में अचे पियो, मिटीअ खे ठाहे पियो, ऐं किथे रायपुर वेठो आहे, ठाहे पियो हिते बड़ौदे में। पर कीअं 3D ॿिन्ही वटि हो, त प्रोग्राम ॾिसण में अचे। मां चयो हीअ त चङो प्रोग्राम आहे। 3G हलो जी, वरी हिते वियुसि हुनजे घर, कंहिंजे घर वियासीं, हुन अशोक जे घर, उन वटि वरी हिकिड़ो चश्मो हो 3D, उहो टीवी हेतिरो परे रखी आहे, ऐं उनजो सीन वरी हिते बि ॾिसण में अचे, टीवीअ खां ॿाहिरि निकिरी आयो। हीअं भई तारा घुमिया, हीअं मुंहिंजे अॻियां, वरी हिकिड़ो साईं छा जहाज़ पियो अचे, यार कीअं झटको केरु मथां बादल किरियो, मुंहिंजे मथां किरियो, मुंहिंजे मथां कीअं किरियो, तूं आहे न किरियो टीवीअ में, मूंखे पाणी बि कोन लॻो। पर ईअं
त भॻवानु एतिरो वेझो अची वेंदो आहे, ईंदो आहे न ईंदो आहे ख़बर न आहे, पर 3D 3G अलाए कहिड़ा प्रोग्राम आहिनि, मूंखे उहा ख़बर कान्हे। पर मिसाल चवण जी ॻाल्हि छा थो चवां, भॻवान जो भॼन कयो उहो GB पाणे पिया हलंदा। भॻवान जी भक्ति जेका आहे उहा वॾे में वॾी आहे। कुटुंब जे मोह खे छॾे करे संतनि जो संग कयो। कुटुंब खे छॾण लाइ मां न चयो, माण्हू केॾी महिल चवंदा आहिनि त अखर खे न माण्हू सम्झे त बि ॻाल्हि आहे। मां ईअं न चयो भई तव्हां कुटुंब छॾे ॾियो, न, कुटुंब तव्हांजो तव्हां वटि, धन तव्हांजो तव्हां वटि, उनजो मोह छॾे अचो, पोइ त नुक़सानु कान्हे न, फ़ाइदो ई पवंदव, दुख न थींदो, सुख थींदव। कुटुंब के मोह को त्यागे, करो नित संग संतों का, वचन गुरुदेव का धारे, चलो निज धर्म का चारा। पंहिंजे धर्म ते हलो, प्रेम सां चओ श्री राम। ॿी ॻाल्हि लिखी साईं जन, इंद्रिय ऐं मन खे रोकियो। छा सां? विषय मन भोग आशा से। भोगनि जी इच्छा न कयो, भोग भोगणा अथव त भले भोगियो। तव्हांखे कुझु बि खाइणो आहे, मां मने न कंदुमि भई हीअ खाओ की हीअ न खाओ, तव्हांखे दिलि थी लॻे कचौड़ियूं खाओ, संबोसा खाओ, भलो खाओ, पर उन्हनि जी इच्छा रखी करे न खाओ, उन में ममता रखी न खाओ, उन में आसक्ति रखी करे न खाओ, ईअं खाओ भले, हबछ रखी करे न खाओ। हबछ जेका आहे उहा नुक़सानु कंदी, शइ लॻभॻि नुक़सानु न कंदी। खाओ भले, हबछ खाए, मूंखे न खपे न भई मां हीअं पेट भरे खां सभु शइ मुंहिंजे अॻियां रखो मां खाई वञा, न, खाइणो आहे भले खा। तोखे कहिड़ी हिकिड़ी मूंखे ॻाल्हि त ओॾी महिल ध्यानु ते हुई बि कोन ऐं ॼाण बि न हुई, पर हिकिड़ी बेबी मूंखे चई त मूंखे सहिको आहे ॾाढो, हुनखे 4 साल थी विया, ऐं मुंहिंजी दिलि हूंदी आहे मां ॾही ऐं खिचड़ी खां, पर खाई कोन थी सघां। मूं चयोमांसि हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तोखे ॾही खिचड़ी ॾाढी वणंदी आहे? चई हा। मूं चयो हाणे 3 ॾींहं सुबुह ऐं शाम ॾही ऐं खिचड़ी खाइजांइ, ॿियो कुझु न खाइजांइ, वणंदी तोखे उहा त उहा तो चवां न। ऐं जे तोखे पहिरीं ॾींहुं तकलीफ़ थिए त न खाइजांइ, पर लॻभॻि न थींदो तूं 3 ॾींहं आराम सां खाई वेंदी पेट भरे, राति ॾींहं सुबुह शाम। चई साईं पोइ केॾी महिल फुल्को? मूं चयो बेईमानी न, ईमानदारी माना ईमानदारी। तोखे वणंदो छा आहे? ॾही ऐं खिचड़ी वणंदी अथई, ऐं तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे? सहिके जी तकलीफ़ आहे अथई, हो पंप वठंदी, वात में कीअं वठंदा आहिनि, कीअं वठंदा आहिनि ख़बर न, जेको वठंदो हूंदो मूंखे ख़बर न कोन्हे, दवा विझी अलाए हिकिड़ो इनहेलर थींदो आहे, हा हा, माना कीअं वठंदा आहिनि मूंखे ख़बर आहे, पोइ अखियूं बंदि करे छॾंदा, मूंखे त ॾिसण में ईंदो कोन्हे, हूअं हीअं करे ॾिसंदा आहिनि, मूंखे कीअं ॾिसण में अचे, त सम्झो इनहेलर वठंदी हुई। ऐं हिकिड़ी ॿियो वरी माता हुई, उहा छा वठंदी हुई, हेतिरो वॾो कांच जो अलाए छा गिलास होसि, उन में हीअं दवा हीअं घुमाए 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 वरी उन में हिकिड़ी हीअं नलकी कढी करे ईअं करे वठंदी हुई, एॾो इनहेलर सभु। मुंहिंजी हेॾो मुसीबत थी वई, हेतिरो जिते वञे त उहो दॿलो खणी वञे, ऐं सहिको भाई छा करे। पोइ चई त मूंखे खिचड़ी ऐं ॾही खाइणी आहे। मुंहिंजो 3 ॾींहं खाइजांइ, सुबुह ऐं शाम 2 दफ़ा खाइजांइ। खिचड़ी जेका पंहिंजा खाईंदा आहियूं सो खा, ॾही खपई भले खा, जेतिरी हुन में विढ़ाई तोखे वणे, थोरो गिह जो चमिचो बि सचे जो खणी विझजांसि भले। मूंखे जे पहिरीं तकलीफ़ थिए पोइ मुंहिंजी ॻाल्हि भुलाए छॾिजांइ, पोइ ख़बर न आहे, पर तोखे मां चवां थो 3 ॾींहं खा, कुझु बि न थींदई। साईं हुनजो सहिको घटि थी वियो, खाधई बि 3 ॾींहं। पोइ मूं चयोमांसि भला कीअं हाल आहे? चई न मूंखे पाण सहिको अॼु पाण कान थियो आहे, घटि थियो आहे, ॾही खिचड़ी खाधी आहे, ॿियो कुझु न खाधो आहे। 3 ॾींहं खाधई, वरी हफ़्तो खनि त गुम थी वई। मां चयो हफ़्ते खां पोइ हाल पुछियोमांसि, मूं चयो भाई छा थियो तुंहिंजे ॾही खिचड़ी जो हाल कहिड़ो आहे? चई साईं तकलीफ़ वधी वई आहे। मूं चयो ॾही खिचड़ी खाइण सां? चई न, ॾही खिचड़ी त 3 ॾींहं तव्हां चयो 3 ॾींहं खाधी, 4थे ॾींहं वरी ॿिया माल वठा खाइनि, उन मां तकलीफ़ थी, हाणे छा कयो? जीवन में तव्हांखे जेकी खाइणो आहे खाओ, पर हबछ रखी खाईंदा, इच्छा रखी खाईंदा, आसक्ति रखी खाईंदा त तकलीफ़ थींदी, माना थींदी। भले तव्हां तूरियूं खाओ, तकलीफ़ थींदी। छा चयमि, तूरियूं फुल्को न खाइबो आहे सादो, कारे मिर्च में तूरियूं ख़ाली घुमाए करे, या उॿारियल भाॼी खाओ, पर तकलीफ़ थींदव, माना पक थींदव। किरीअ वारी जेका बि भाॼी, मूंखे ख़बर न किरीअ वारी बि कहिड़ी थींदियूं आहिनि, पर जेकर तव्हां साईं आसक्ति छॾे करे भले संबोसो कचौड़ी तरियल हिकिड़ो खाई छॾिजो न, या खसखस जो सीरो, मां बि सुबुह ई खाधो, मां मिठाण खणी मञीअ, वरी वरी खसखस जो सीरो खाई छॾ। मां चयो हाणे वरी मूंखे स्पेशल बि ठाहे ॾिजो, ठाहे ॾींदा। माना चवण जो मतिलबु आसक्ति छॾे करे
ऐं खाओ त काई तकलीफ़ न। साईं जन त इहा ॻाल्हि लिखनि था, इंद्रिय मन को, इंद्रियुनि खे ऐं मन खे सदाईं रोकियो। छा सां रोकियो? माना छा खां रोकियो? कहिड़ी शइ खां रोकियो? विषय रस भोग आशा से, विषयनि जी भोगनि जी इच्छा खां मन खे रोकियो। विषयनि भोगनि खां रोकियो, न को भले खाओ न। ऐं त चवां थो तव्हांजे लाइ त भॻवान तुम्हारे हीए सुख के लिए हर ने जगत बनाया है। मैं तो उसमें देख रहा हूँ तुमने बहुत दुख पाया है। इहो वरी छा तकलीफ़ आहे? मां ॾिसां थो तूं दुखी, भॻवान तुंहिंजे सुख लाइ संसार ठाहियो ऐं तूं दुखी छो आहीं? तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे? चई तकलीफ़ इहा आहे जो भॻवान तुंहिंजे लाइ शइ ठाही, तो शइ खे त हथु लॻाई ई कोन, उनजी इच्छा में पंहिंजो सिर विञाए छॾी। हिकिड़ो भाई हो बीमार, कंजूस हूंदो हो, पोइ हिकिड़े ॾींहुं सचो गिहु वठी आयो। चई हाणे खाइबो त ख़तमु न थींदो, छा कयईं? रोज़ हीअं खोले उनजी ख़ुशबूइ वठंदो हो। हिकिड़े ॾींहुं ढक खोली त गड़बड़ थी वई। छा थियो? हिकिड़ी मख किरी पई। अड़े मूं त अञा कीअं चखियो बि कोन्हे ऐं तूं खाई वेंदीअ? ऐं उन मख खे ईअं पकिड़े करे मखी चूस। छा चयमि? मूं गिहु खाधो कोन्हे, वठी मां पैसा ख़र्च मूं कया ऐं तूं वरी खाई वञी उन मखीअ खे चूसे पूरो करे छॾी। हाणे ॿुधायो हुनखे आसक्ति रही, बीमार थींदो की न थींदो? अरे गिहु खाई आहे सॼो किलो, तोखे काई तकलीफ़ न आहे, तूं मखियुनि खे बि चूसींदे त पोइ छा? भॻवानु तव्हांजे लाइ संसार में सॼो संसार ठाहियो, संसार जो सुख वठो, तव्हां मखियूं पिया चूसियो। तव्हांजे लाइ उहो मखी जेका इहे ॾिसूं था न, इहे मखी थोरी, हीअ दुनिया जी इच्छा आहे। मखी वासना आय न तीरा, तव्हांजी वासना, तव्हांजी इच्छा इहा मख आहे। छा चयमि? चूसींदा आहियो, वासनाऊं कंदा आहियो, इच्छाऊं कंदा आहियो, कामनाऊं कंदा आहियो। इहे मखियूं तव्हांजे लाइ चर्चा ॿुधाई, तव्हां खिली या मां खिली, ॻाल्हि पूरी न थी वई। पर न उहो वारा सेठ मां थोरी सुञाणा, ऐं तव्हांखे ई सुञाणा। तव्हां वासना रूपी मखियुनि खे पंहिंजे किनारे ते विहारे वेठा आहियो। कीअं आहे? ब्रह्म भावना निर्मल तीरा, मखी वासना, ब्रह्म वासना, ब्रह्म भावना निर्मल हीरा। ब्रह्म जी भावना, भॻवान जी भावना कयो, इहो हिकिड़ो असल हीरो आहे। 24 नंबर थी आहे, 25 नंबर। ब्रह्म वासना उज्जवल हीरा, मखी वासना आय न तीरा। पहिरीं लास्ट पहिरियों नंबर। ब्रह्म भावना उज्जवल हीरा, मखी वासना आय न तीरा। 24 दशपदी आहे, उन जो 9 नंबर में ॿी सिट अथव। प्रेम सां चओ श्री राम। मखियूं असांखे खोड़ आहिनि, इच्छाऊं चओ, कामनाऊं चओ, वासनाऊं चओ, तृष्णाऊं चओ, मोही चओ, दुनिया भर जा खिटका आहिनि। भॻवान गुरु महाराज लिखनि था भाई तो इंद्रिय खे ऐं मन खे रोके करे रोक। छा खां रोक? इन इच्छाउनि खां रोक। इच्छा मन में न कर, खा पी मौज कर, कोई तकलीफ़ वारी ॻाल्हि कान्हे। दुनिया में खाओ पियो, भाई तव्हां खाओ पियो आनंद कयो, पर इच्छाउनि खां वरी पासीरा थी वञो। ॻाल्हि एतिरी आहे। करे वश 5 दुश्मन को, रहो न त शोक से न्यारा। मन खे ऐं 5 दुश्मन, 5 दुश्मन माना काम क्रोध लोभ मोह अहंकार, 6 हुजनि त मत्सर काम आदि 6 वर्ग जिताया तस्में। 6 खे काम क्रोध मत्सर लोभ मोह मद कुछ भी क्रोध रहा ना मन में काम। मत्सर न हुजे, मत्सर लोभ मोह, लोभ न हुजे, मोह न हुजे, अभिमान न हुजे, क्रोध रहा ना मन में काम। क्रोध बि न, मन में कामना बि न। 5 खे या 6 खे जेके 6 हूंदा आहिनि त वरी मत्सर ईंदो आहे, न त वरी 5 काम क्रोध लोभ अहंकार, तव्हांखे ख़बर ई आहे। इन 6 खां पासीरा थी वञे, 5 खां मन दुश्मन खे वस में कयो। रहो न त शोक से न्यारा, पोइ वरी तव्हांखे कोई शोक या मोह न रहंदो। उनखे त्याग कर, शोक मोह मद मान त्याग, उनखे छॾे करे गुरु की शरण में जाकर धरो धन सी सकी दक्षिणा, धरो तुम सी सकी दक्षिणा। पंहिंजो सिर जेको आहे न, इहो गुरूअ चरण में जेको न असांजो मन हीअं खड़ो थिए थो, उहो असांजो मन न खड़ो न थिए, उहो गुरू जे चरण में खणी। ब्रह्म के ज्ञान को लेकर हरो अज्ञान दुख भारा। ब्रह्म ज्ञान वठी करे जेको अज्ञान आहे,
अज्ञान में माण्हूअ खे दुख आहे, दुख आहे कोन, दुख असांखे आहे ई कान, पर असांखे लॻे थो दुख थिए थो। कीअं थींदो आहे? ॾिसूं था, प्रेम सां चओ श्री राम। इहा ॻाल्हि मां 2-3 दफ़ा ॿुधाई आहे, वरी बि तव्हांखे ध्यानु ते अची वेंदी। मां नंढड़ो हूंदुसि स्कूल में, पोइ हिकिड़ो छोकिरो मूंखे चयो तोखे जादू ॾेखारे। मूंखे चई तव्हां बि ईअं कयो हूंदो, हर कंहिंखे, मूंखे सभिनी जी ख़बर कान्हे। स्कूल में वियो त चई जादू ॾेखारे, तोखे वरी किथां ईंदो आहे? चई तो चई त मां तोखे ॾेखारियईं। चई ॾेखार। चई पर तोखे मथे में सूरु थींदई, थियई त ॿुधाइजां। अहिड़ो वरी कहिड़ो जादू मथे में सूरु थो करी? चई पर मूंखे उहो करे। मां ठीकु आहे, मुंहिंजो कर ॾेखार भला। त हुन छा कयईं, मूंखे चई अखियूं खोल ॾिस, साम्हूं निहार मुंहिंजे, ईअं। त हुन छा कयईं, मुंहिंजे अॻियां हीअं कई। मूंखे चई हाणे अखियूं बंदि करे छॾ। घुमाईंदो रहियो। चई अखियूं खोलजांइ न, जॾहिं मां चवां तॾहिं खोलजांइ। त मां अखियूं बंदि कयूं त हुन वरी हथ बि हटाए छॾियो। चई अखियूं न खोलजांइ, अखियूं न खोलजांइ, अखियूं न खोलजांइ। चई मथे में सूरु पए थो? मूं चयो हा, थोरो थोरो पए थो। त चई त अखियूं खोल। खोलियो। चई तोखे मथे में सूरु कीअं पई आई? मुंहिंजो तूं ईअं घुमाई पियो न, उहो घुमे पियो। चई मां घुमायो थोरी, मां घुमायो कोन्हे, मूं घुमायो ई कोन्हे, हुन घुमाई कोन्हे। मां अखियूं बंदि कयूं, हुन बि घुमाए छॾ। पर मुंहिंजे लेखे त इहे संसार में दुख आहे कोन्हे, तव्हांजा अखियूं बंदि आहिनि, अज्ञान आहे, अणॼाण आई आहे। तव्हांजे लेखे हथु केरु घुमाए पियो? मुंहिंजे पुठियां केरु वेठो आहे, मुंहिंजे अॻियां केरु वेठो आहे? आहे त भॻवानु आहे न यार, ॿियो केरु थोरी आहे। पर तूं अलाए कंहिंखे छा पियो सम्झी त छा चऊं? आहे तुंहिंजे अॻियां भॻवानु, तूं हुनखे भूत सम्झि, पोइ आऊं छा कयां? हिकिड़ो छोकिरो हो, पोइ माउ सां पीउ सां गॾु आयो, वरी 8-10 ॼणा ॿिया बि अची विया। त हिकिड़ी वरी जोड़ो सम्झो माउ पीउ वञणु लॻा। त उहो छोकिरो जंहिंसां गॾु आयो न, उनखे न, उहा ॿिए जे पुठियां पियो वञे, हुन माउ साड़ी पकिड़े करे हले पियो। ऐं पोइ थोरी देरि खां ख़बर पई साड़े हुन माण्हू चयो त अड़े केॾा थो वञी। त ओॾी महिल छॾे करे भॼी हली आयो। अज्ञान में हुन ॿी माईअ खे माउ सम्झी हुन जे पुठियां पियो हले। हुन ख़बर कोन हुई त कंहिंजे, ऐं केॾी केॾी महिल थींदो आहे। त असांखे बि आहे त भॻवानु, ऐं भॻवानु न सम्झंदा आहियूं, भूत खे ई भॻवानु सम्झी हुन जे पुठियां। न, मां पंहिंजी कूड़ी ॻाल्हि न ॿुधाईंदुमि। भॻवानु श्री कृष्ण चयो त यो यो याम याम तनुम भक्त्या, जेको जेको जंहिंजी जंहिंजी भक्ति करे थो, जंहिंजी भावना सां करे थो, उपासना करे, भॼन करे, ध्यानु करे, पोइ मां वरी उनखे उन जे रूप में ई लॻाए ॾींदो आहियां। फल बि त मां ई ॾींदुमि, हुननि खे ताक़त थोरी आहे फल ॾियण जी। हुननि खे फल ॾियण जी ताक़त कोन्हे, ॾियणी मूंखे आहे। उनखे फल मां ॾींदुमि, पर माण्हू उन में श्रद्धा रखंदा, मूंखे भई फलाणे हीअं कयो, फलाणे हीअं कयो, फलाणे हीअं। केरु कुझु करण वारो आहे ई कान, केरु छा करे सघंदो? कंहिंखे दुनिया में ताक़त आहे केरु कुझु करे सघे? करण वारो भॻवानु आहे। पर माण्हू पोइ चवंदो आहे मूंखे हिन हीअं कयो, हिन फ़ाइदो कयो, हिन नुक़सानु कयो, हीअं। हाणे तूं चओ मूंखे भॻवानु कयो, जेकी फ़ाइदो या नुक़सानु जेकी करे, माउ आहे, ॿार लाइ छा बि करे, चमाट हणेसि या प्यारु करेसि, पर ॿई ॿार जे फ़ाइदे जा। छा चयमि? माउ ॿार लाइ छा बि करे, हुन जे लाइ मिड़ेई फ़ाइदो आहे। चाहे विढ़ेसि, चाहे रोटी ॾिएसि, चाहे गोली वठेसि, खसेसि, फुरेसि, ॾिएसि न ॾिएसि, चार खाराएसि, जेकी बि खाराए। आउं तव्हां हिकिड़ो सुवालु थो पुछां, भई माउ आहे, ईअं खाराईंदी ज़हर कोन? इहा त ॻाल्हि पकी आहे, कीअं खाराईंदी? पर सम्झो जे खाराए न, तॾहिं बि जेकर भावना वारी आहे, या भई ॿारु भावना वारो आहे, त उहो मरंदो की न मरंदो? उहो ज़हर बि अमृत थी लॻंदो आहे। माउ छा बि कंदी आहे न, उनजो सभु सुठो लॻंदो आहे। त तव्हां चओ भई मुंहिंजे आसे पासे में केरु आहे? भॻवानु आहे। हाणे जेकी खपेसि दुख ॾिए त दुख ॾिए, सुख ॾिए त सुख ॾिए, घटि करे वधि करे, ॾिए न ॾिए, उबतो सुबतो, हेठि मथे, दुखी सुखी, जेकी खपेसि करे। तव्हांखे छा लॻंदो? तव्हांखे सुख लॻंदो, तव्हांखे दुख कॾहिं लॻंदो ई न। दुख तव्हांखे, दुख त छा, पर दुख जी परछाई बि तव्हांखे छुई न सघंदी। हिकिड़ी
हद जी ॻाल्हि कंहिं लिखियल आहे, मूंखे तुक यादि कोन थी अचे, माने दुख वो तो दुख शाप ना लागे तेको, पर दुख या दुख जी छांव, छांव माना पाछूलो, दुख जो पाछलो भी तव्हांखे न लॻंदो, दुख त लॻी न सघंदो, पर दुख जो पाछलो लॻे उहो बि न लॻी सघंदो, उहो बि पासीरो थी वेंदो हले। दुख जो पाछलो भी तव्हां खां परे रहंदो, एतिरो परे पाछलो भी तव्हां वटि न पहुची सघंदो, पर पाण खे अॻियां सम्झिजो कंहिंखे, छाकाणि दुख पाप इहे भॻवान जे वेझो ईंदा ई न आहिनि न। जीअं भई सिज निकिरे त ऊंदहि केॾी महिल वेंदी आहे, सिज निकिरण खां पोइ वेंदी आहे की पहिरीं हली वेंदी आहे? ऊंदहि सिज निकिरण खां पहिरीं हली वेंदी आहे की पोइ वेंदी आहे? पहिरीं हली वेंदी। भॻवान जो नालो केरु जपणु शुरू करे ऐं पहिरीं दुख भॼी वेंदा, पोइ तव्हां शुरू करे सघंदा भॻवान जो। पर जेसि ताईं जेतिरो विश्वास कंहिंखे हुजे, साईं जन हिकिड़ी साईं सिधी ॻाल्हि त कनि था, भई गुरूअ जी शरण में वञी कहे टेऊं सुनो साजन करो कल्याण अपना, अब अपना मिले ना फेर तन मन, वरी तव्हांखे मिलंदी कोन, इसी में मां मुक्त पा, मुक्त द्वार मुक्ति द्वारो पाए। कीअं पाईंदे? जपे नित नाम प्रभु का तरो भव सिंध से पारा, भॻवान जो नाम जपे संसार खां पार थियो। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान की।